रिपोर्ट नज़ीर कोपांग जीजल मां HD इतलाए गुमशुदा जीअं त नाले ग़ुलाम अली नारे जो उमिरि 32 साल ज़हनी मरीज़ रहंदड़ ताज मोहम्मद होटल बाईपास लॻ लाशरी मोहल्ला कपबट ज़िला ख़ैरपुर मीरस मुंहं ते नंढड़े दाढ़ी कपड़ा मिटावा पेरनि में चप्पल जेको गुज़िरियल 10 ॾींहनि खां कराची वारे इलाइक़े गुलशन हदीद गुम थी वियो आहे जेको काफ़ी ॻोल्हा करण बाद बि हथ नाहे आयो। संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। अगरि कंहिं बि माण्हू अहिड़ी सुञाणप सां को नौजवान नज़र अचे त इंसानियत नाते हेठि ॾिनल एड्रेस ऐं फ़ोन नंबरनि ते कॉल करे इतला कंदा। पारां उस्ताद अली हसन वल्द अलहदात नारे जो वेठियल ताज महल होटल लॻ बाईपास लाशारी मोहल्ला नंबर 030734085870 030901000274।